अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं ठुल खां। ठुल में हिंदू बिरादरीअ जी प्रिया कुमारीअ जी बाज़ियाबीअ लाइ म्यूज़िबल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। मुखी बख्शू मीर लियाकत सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ रैली कढी वई आहे। मासूम नीगरी प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब कराए वारसनि में छायल बेचैनी ख़त्म कई वञे, अॻवाननि जो इहो मुतालबो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, अवां खे आगाह करियो पिया ठुल खां। ठुल में हिंदू बिरादरीअ जी प्रिया कुमारीअ जी बाज़ियाबीअ लाइ म्यूज़िबल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। मुखी बख्शू मिल लियाकत सिरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रिया कुमारीअ जी बाज़ियाबीअ लाइ रैली कढी वई आहे। मासूम नीगरी प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब कराए वारसनि में छायल बेचैनी ख़त्म कई वञे, अॻवाननि इहो मुतालबो कयो आहे। ठुल खां अहम ख़बर आहे नाज़रीन, अवां खे आगाह करियो पिया ठुल में हिंदू बिरादरीअ जी प्रिया कुमारीअ जी बाज़ियाबीअ लाइ म्यूज़िबल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी जो रिपोर्टर यासिर कुंडाणी जी। यासिर, आगाह कजो। जी बिल्कुल, ठुल जे म्यूनिसिपल कमेटी में हिंदू बिरादरी पारां रैली कढी वही है। रैली जो सो प्रिया कुमारी जी सखर में अगवा थियल है उनकी बाज़ियाबी के लिए कढी है। रैली जी अगवान मुखी बख्शोमल, कामरेड लियाकत सरकी, डॉक्टर गुरमुखदास बेन जो सो मुतालबो किया। SSP सखर का यो मुतालबो किया जी नींगर अगवा थी वही है, नींगरी उनके बाज़ियाब करे वारसन जी छायल बेचैनी है वो खत्म की वञे। ठीक है यासिर, अवां जी मेहरबानी।